वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ की हिदायत ते पिम्स अस्पताल इस्लामाबाद साने की जांच लाइ आला सतही इंक्वायरी कमेटी कायम करण जो नोटिफिकेशन जारी किया वियो आहे। रिटायर्ड वफ़ाक़ी सेक्रेटरी शाहिद ख़ान इंक्वायरी कमेटी जो चेयरमैन मुक़रर किया वियो आहे, जॾहिं त मेजर जनरल रिटायर्ड डॉक्टर ख़ुर्शीद उतरा, डॉक्टर नबील अहमद ऐवान ऐं DC इस्लामाबाद मेंबर हूंदा। कमेटी अस्पताल के अमले ऐं फायर ब्रिगेड रेस्क्यू समेत लाॻापियल इदारनि जे रद्दअमल ऐं इमदादी कार्रवाइयुनि जो जाइज़ो वठंदी। अहम ख़बरनामा के आगाह कंदा हलूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ की हिदायत ते पिम्स अस्पताल इस्लामाबाद साने की जांच लाइ आला सतही इंक्वायरी कमेटी कायम करण जो नोटिफिकेशन जारी किया वियो आहे। रिटायर्ड वफ़ाक़ी सेक्रेटरी शाहिद ख़ान इंक्वायरी कमेटी जो चेयरमैन मुक़रर किया वियो आहे, जॾहिं त मेजर जनरल रिटायर्ड डॉक्टर ख़ुर्शीद उतरा, डॉक्टर नबील अहमद ऐवान ऐं DC इस्लामाबाद मेंबर हूंदा। कमेटी अस्पताल के अमले ऐं फायर ब्रिगेड रेस्क्यू समेत लाॻापियल इदारनि जे रद्दअमल ऐं इमदादी कार्रवाइयुनि जो जाइज़ो वठंदी।